अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। ॾेर की रिपोर्ट। अली असगर राजड़ी हिकु ॾींहुं अॻु नई मुसलमान थींदड़ डीपलोवासी नारी मीरपुर माथेलो जे नौजवान सजाद मार सां मीरपुर जी अदालत में प्यार जो परिणो करे छॾियो। तफ़सील मूजिबि लोहाना मौला डीपलो जी रहवासण नई मुसलमान थींदड़ काइनात बीबी मीरपुर माथेलो जी अदालत में नौजवान सजाद मार सां प्यार जो परिणो करे छॾियो। नारी खे वारसनि सां पिणु मुलाक़ात कराई वई। मुलाक़ात दौरान हिंदू पंचायत जे अॻुवाणनि जे इसरार ते संदसि वारसनि सां 6 कलाक मुखी अनिल कुमार जी रिहाइशगाह ते मुलाक़ात कराई वई, जंहिंमें नारी काइनात बीबी चयो त मां मुसलमान थी चुकी आहियां, मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां शादी करे छॾी आहे। होॾां काइनात बीबी जे वारसनि जो चवणु हो त असांजी न्याणीअ सां जादू फीणा कया विया आहिनि, सो इन जे करे हू असांखां बाग़ी थी चुकी आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो आज़ाद न्यूज़ घोटकी। तेज़ तरीन सिंधी ख़बरुनि जो न्यूज़ चैनल आज़ाद न्यूज़ घोटकी।